केतिरो लॻ नींगर खे जगमाल करे जवाबदारनि पारां जिन्सी ॾाढाई कई हुई। हथुंग वासी 10 साला रामलाल वल्दहरलाल मेघवाड़ खे जवाबदार ताहिर क़ाइम ख़ानी माल जो वाड़ो साफ़ करण जे बहाने सां वठी वञी नींगर सां जिन्सी ॾाढाई करे नींगर जा हथ पेर ॿधी सॼी राति जगमाल बणाए विहारे छॾियो। सुबुह जो नींगर जे वाट सां नींगर खे बाज़ियाब कराए खिपरो पुलिस वटि आंदो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। राब्तो करण ते खिपरो थाणे जे SHO मुनीर अहमद जतोई ॿुधाए तो नींगर सां ॾाढाई कंदा जवाबदार ते केस दाख़िल करे जवाबदार ताहिर क़ाइम ख़ानी खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। हुन चयो त मुतासिर धुर सां इंसाफ़ कयो वेंदो। बस 3 ॼणा गया वाड़ा सफा हुआ बिना खर्ची दे मोकलिया तारी हूं बैठो तो पर मिना करे तू बेस तो पाई का मेरे को मिना ही खर्ची दे हूं या भेरो जाऊं तो पर आप बालो तालो बंद करे पर मथा टिप टिप मैं मजाक करा तो वीडियो करा तो हफ्ता करा तो गंदे पर मेरे को मैं जाऊं तो हुआ पर मैंने बाय मुडाए पर कंटू था कंटू ना मथे उड़ाए तो पग सरिया तार काम करने नालो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।